बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाहुद्दीन हवाले सीरिया सिंधी थाट्स क्लास 7 जी मैथ जो सिलसिलो जारी है। असां यूनिट 2 में आयूँ रेशनल नंबर्स। गुज़िरियल वीडियो के अंदर असीं रेशनल नंबर जो कॉन्सेप्ट पढ़ियोसीं। हिन वीडियो के अंदर असीं रेशनल नंबर के नंबर लाइन ते शो करण सिखंदासीं, जैमें असां उन जो कॉन्सेप्ट और उन जे एग्जाम्पल्स के डिस्कस कंदासीं। सोचो तो स्टार्ट क्यों था पंहिंजे क्लास। हाणे चए तो रिप्रेजेंट रेशनल नंबर्स ऑन अ नंबर लाइन। हाँ जो ही असां इंटीजर्स पढ़ी आया हूँ क्लास 6 के अंदर, लिंक डिस्क्रिप्शन में मौजूद है। असां इंटीजर्स पढ़ाया, नंबर लाइन ते शो करण पढ़ाया, खोड़ सारी शयूं उन में डिस्कस कयूं आहिनि। हिते सिर्फ़ु तव्हांखे रिकॉलिंग जो टच ॾियण जे लाइ मूं हीअ हिते पॉइंट शो कई आहे। अचूं था हाणे पंहिंजे असुल मक़सद ऐं मतिलब जे तरफ़। त चवे तो रिप्रेजेंट रेशनल नंबर्स ऑन अ नंबर लाइन। हे पी पान क्यू में आहे। असां गुज़िरियल हाणे ही पढ़ी आया आहियूं ताज़ो ई, त जेको आहे पान में लिखियलु हुजे उहो असांजो रेशनल नंबर है। सिर्फ क्यू इज़ नॉट इक्वल टू 0 हुजे। हाँ असां हिन खे नंबर लाइन ते विराइण जे लाइ यादि रखो, पहिरियों नंबर असूल उहो इहो, अगरि तव्हांखे उहो नंबर मिले तो प्रॉपर फ्रैक्शन में। रिपीट तो कयां, तव्हांखे जेको नंबर रिप्रेजेंट करण लाइ चयो तो वञे उहो नंबर आहे प्रॉपर फ्रैक्शन में, त तव्हां नंबर लाइन 0 to 1 जे विच में ठाहींदव। कियां ॾिसो, तव्हां नंबर लाइन ठाहियो, 0 ओरिजिन आहे ऐं 1। ठीकु, असां हिन खे फर्दर नंबर नथा ॾियूं, छो त असांजो जॾहिं प्रॉपर फ्रैक्शन आहे न उहो रिलाए हिते कंदो 0 ऐं 1 जे विच में। ठीकु, पहिरियों नंबर स्टेप तव्हांखे इहो ज़हन में रखिणो आहे। ॿिए नंबर स्टेप में असांखे इहो चयो थो वञे त जेको तव्हांखे डेनोमिनेटर मिलियो आहे ओतिरनि हिसनि में, लफ़्ज़ छा थो चवां, जेतिरो डेनोमिनेटर मिलियो आहे ओतिरनि हिसनि में उनखे डिवाइड कयो। ठीकु आहे, हाणे अचो, हाणे हिसो किथां शुरू थो थिए, इहा वॾी पॉइंट अथव। यानी हिन खे डेनोमिनेटर घणो आहे 4, चइनि हिसनि में विराइणो आहे। अचो, 0 खां वठी हे हिकु हिसो, हे ॿियों हिसो, हे टियों हिसो, हे चोथों हिसो। हाँ हिते मुंहिंजी हिते हिकिड़ी ग़लती आहे, कोताही आहे। उहा कहिड़ी आहे त मां हिते हिन खे चइनि इक्वल पार्ट्स में विरायां। इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। यानी मूंखे फुट स्केल हुजे ऐं हिक खे चइनि इक्वल पार्ट्स में विरायां। ऐं ॿी इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखंदव, इक्वल पार्ट कंहिंजा इक्वल पार्ट्स जेतिरो डेनोमिनेटर आहे। हिते 5 मिलनि आहे, त यानी मां 1 ऐं 0 जे विच में 5 एतिरा खाना ठाहियां जो तव्हां हर खाने खे ॾिसो आहे त बराबरि आहे। पर मां इहो तव्हांजे अॻियां वाज़िब करे छॾियमि। हाणे असां अचूं था पंहिंजे हिन वीडियो जे तरफ़। अॻिते तव्हांखे इहो ख़्यालु करिणो आहे त हिन जा पासा बराबरि हुजनि। ठीकु आहे, यानी जेतिरी विथी हिन हिसे में आहे ओतिरी हिन में, ओतिरी हिन में, ओतिरी हिन में। छो असां हिक खे विरायो आहे हिन में चइनि हिसनि में। हाणे असां जॾहिं ॿिया यूट्यूब ते वीडियो ॾिसूं था त असांखे मतिलबु उहो हिसो जेको लॻंदो आहे न, उहे लाइनियूं लॻंदियूं अथव, 1 2 3, उहे चवंदा आहिनि चौथी हीअ लाइन आहे, बसि हिते एंड थी थिए। पर असांखे ॾिसणो आहे त चौथी हीअ लाइन त आहे ई आहे, पर असां ॾिसो घणा हिसा आहिनि, 1 2 3 4 हेसि ताईं। ठीकु, असां हिन खे घणनि हिसनि में विरायोसीं, चइनि में, लाइनियूं घणियूं पातियूंसीं विच ते 3। ठीकु, हाणे अचो तव्हां छा कंदव, 1/4, 2/4, 3/4, हिते तो थिए 4/4। अगर तव्हां हिन 4/4 खे रिड्यूस कयो त तव्हांजो जवाब अची वेंदो 1। हाणे असां हिन खे पंहिंजो नंबर लाइन में शो कयो आहे, हे असांजो जवाब आहे। शर्तूं ज़हन में, ऐं कहिड़ी कंडीशन मिलियल आहे हिते, प्रॉपर आहे। 0 खां 1 जेतिरो डेनोमिनेटर आहे ओतिरा प्रॉपर हिस्सा, ऐं उन खां पोइ उन डेनोमिनेटर में फ़र्ज़ु कयो 4 आहे त हितो 1/4, 2/4, 3/4। के त वरी ईअं बि कंदा आहिनि, यानी हे 2 9 लिखंदा, सिर्फ़ु ॻणींदा आहिनि त 1 2 3, तव्हां हिते लिख पायो, चोथों छो त वॾे हिकु थो थिए ऑलरेडी। उमेदु आहे त हीअ 3/4 रिप्रेज़ेंट करणु तव्हांखे अची वियो हूंदो। हाणे अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था प्रॉपर फ्रैक्शन में, त जंहिंजा असांजो कॉन्सेप्ट वधीक क्लियर थिए। हाणे असांखे नंबर मिलियो आहे 5/6 ऐं चयो थो वञे त हिन खे रिप्रेज़ेंट कयो रेशनल नंबर खे नंबर लाइन ते। असांखे ख़बर आहे, असांखे जॾहिं बि प्रॉपर फ्रैक्शन मिलंदो आहे त असां सम्झी वेंदा आहियूं त असां जेका नंबर लाइन ठाहींदासीं उहा ठाहींदासीं 0 ऐं 1 जे विच में। हाणे असां ॾिसो त हिन खे 6 हिसनि में विरायो आहे। हिकु हिसो, ॿियों हिसो,
टियों हिसो, चौथों हिसो, पंजों हिसो, छहों हिसो। तव्हां अगरि मतिलबु नंढनि क्लासनि में क्लास 6 में अगरि तव्हां आम नंबरनि खे नंबर लाइन ते शो करणु या नंबर लाइन ते जोड़ ऐं कट करणु सिखियो आहे न, त इहो तरीक़ो तव्हांखे मुंहिंजो ज़रूरु क्लिक थींदो, जेको मां हीअं थो कयां। हे हिकु हिसो, हे ॿियों हिसो, हे टियों हिसो, हे चौथों हिसो, हे पंजों हिसो, हे छहों हिसो। हिन जो कंसेप्ट हिते इहो आहे। ओके थी वियो। हाणे असांखे मतिलबु हिते असांखे अंगु कहिड़ो मक़सूदु आहे, यानी कमु कहिड़ो आहे हिन जो, यानी हिते असां कयूं 1/6, 2/6, 3/6, 4/6, 5/6 ऐं अगरि 6/6 कयां त उहो वरी हिकु थी वेंदो। इहे असांजो जवाबु। हाणे नेक्स्ट असांजो जेको हिन में हिसाबु आहे उहो मिलिया 11/4। हाणे असां लाइ इंट्रस्टिंग पॉइंट आहे, यानी टर्निंग पॉइंट आहे हिन जी जेको आहे हिन कॉन्सेप्ट जी। उहा कहिड़ी? हाणे असांखे इम्प्रॉपर फ्रैक्शन मिलियो आहे। पहिरियों मां तव्हांखे वाज़े पे चवां, हर हर असां जेको कमु कयूं था उहो था कयूं प्रॉपर फ्रैक्शन ते। हाणे असांखे जेको मिलियो आहे उहो मिलियो आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन। हाणे इन सां कीअं रांदि खेॾी करे हिनखे नंबर लाइन ते शो कंदासीं आसान तरीक़े सां। अचो कीअं? सभ खां पहिरियों यादि रखो त हिन जो पहिरियों स्टेप इहो हूंदो आहे त हिनखे कंपाउंड में तब्दील कयो। कीअं? यानी हिनखे 11 खे ऐं 4 खे वंड करे कंपाउंड में तब्दील कयो। यानी घणो थींदो हिन जो जवाबु? 2 × 3/4। हाणे असां हिनखे कंपाउंड में तब्दील करे ॾेखारियां थो तव्हांखे। 11 अंदरि 4 ॿाहिरि, ॿिचोंक 8, छो त 3 चौंक 12 थींदा, हिन करे ॿिचोंक 8। हाणे कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 3, यानी 2 × 3 हिते, 4 वापसि उते लाहियासीं। असांजी पहिरीं कंडीशन त इहा ओके थी वई। हाणे असां तव्हांखे मां ॿुधायां त जॾहिं तव्हांखे प्रॉपर फ्रैक्शन मिले त 0 ऐं 1 जे विच में अखियूं ॿूटे कमु कंदा कयो, ओतिरा पार्ट्स विराईंदा कयो। हाणे असांखे हिते होल नंबर बि मिलियो आहे, मतिलबु कंपाउंड मिलियो आहे। कंपाउंड सां कीअं कंदासीं? ॾिसो, असांखे होल नंबर ऑलरेडी मिली वियो, ठीकु आहे। यानी हाणे असां ओरिजिन यानी 0, 1 हिन सां असांजो कमु ई न आहे, 2। हाणे हे 2 सॼा मिलिया आहिनि, उन खां अॻिते असां हिनखे नंबर खे हिनखे फाल कंदासीं। यानी 2 ऐं 3 जे विच में हे अंगु आहे। उहो मां कीअं सम्झी वियुमि त 3 जे विच में आहे? ॾिसो कीअं, यानी 2 सॼा आहिनि, ओके आहे। इहो हिन खां अॻिते वेंदो, यानी अॻिते हिन जे अंदरि कहिड़ो अंगु आहे? 3। इन जे करे असांखे जेको मां तव्हांखे गुज़िरियल वीडियो जे अंदरि सम्झायमि त 1 नंबर ऐं ॿिए नंबर जे विच में इलाही सारा नंबर हूंदा आहिनि। उनखे ठाहिण जे लाइ इलाही सारा फ्रैक्शन हूंदा आहिनि। उहो हिते उहो कॉन्सेप्ट असांखे कमु थो अचे। उहो कहिड़ो? हे नंबर हिन जॻह ते शो करिणो आहे असांखे हाणे, ओके आहे। यानी असां हिनखे होल नंबर करे वियासीं, ओके। हाणे असां इहो फ्रैक्शन हेॾे अॻिते वधाईंदासीं। कहिड़ो? उहो आहे 3/4, ठीकु। हाणे अचो, छो त असांखे एरिया मिली वई आहे, ऐं हाणे वापसि रूल ते अचो त हे घणनि हिसनि में विरहाइणो आहे? चेन में, यानी 1, 2, 3, चौथों हिसो हे थी वियो। इहो मां हर हर चिटो इन करे थो विरायां त विराइणु सघो। विराइण में असांखे ईअं न थियो तव्हां 4 लीका ॾेई वञो त यानी 4 हिसा कया आहिनि हिन जा, न। हिसो हीअं थींदो आहे 1, 2, 3, 4 चेन हिसनि में विरायासीं, पर बराबरि चेन में। अच्छा, अचो हाणे 1/4, 2/4, 3/4, यानी असांखे उहो हे अंगु मिली वियो। हाणे तव्हां हिन जे अॻियां भले 2 लॻाए छॾियो, यानी 2 सॼा 1/4, 2 सॼा 2/4, 2 सॼा 3/4। वरी जेको आख़िरी हिसो आहे उहो त 4/4 ई थो अचे हिते। इन जे करे उहो वरी होल नंबर थी वेंदो, ऐं होल नंबर असांखे ऑलरेडी मिलियल आहे, ऐं हिते असां उहो चौथों हिसो असांजो हिते पूरो थो थिए। इन जे करे असांखे पंहिंजो कम जो अंगु मिले थो, असां हुनखे हाईलाइट कंदासीं। सिंपली असां इम्प्रॉपर फ्रैक्शन खे कंपाउंड करे होल नंबर वठी ऐं उन खां पोइ अॻिते ओतिरा डिनोमिनेटर जा पासा ठाहे, हिसा ठाहे, मथियों अंगु असां हुते हाईलाइट कंदासीं। हिन खां वधीक ॿी का बि हिन में साइंस कोन्हे। हाणे असांखे नेक्स्ट एग्ज़ाम्पल मिलियो आहे 19/6। प्रॉपर आहे, इम्प्रॉपर आहे, माना इहो ब्रेक ॾेई करे ॾिसणो आहे, पोइ असां नंबर लाइन ते वेंदासीं। इम्प्रॉपर आहे, यानी कंपाउंड में तब्दील थींदो, यानी कंपाउंड में तब्दील थींदो, यानी घणो थींदो? 3 सॼा 1/6। यानी तव्हां हिनखे जॾहिं कंपाउंड में कंदव, 19 अंदरि 6 ॿाहिरि, 3 6 खां 18 माइनस कंदव त 1 बचंदो, यानी 3 सॼा 1/6। हाणे तव्हां अचो, यानी नंबर लाइन ते असांखे नंबर किथे कम जो आहे? 3 खां 4 जे विच में ठाहींदासीं। यानी असां हिते ओरिजिन ठाहियोसीं, 1, 2,
3 हाणे हे मां बसि सोड़ो हिन करे कयो त असांखे कमु 3 ऐं 4 जे विच में आहे। असां हिन जा 3 ऐं 4 जे विच में 6 पार्ट्स कंदासीं। ठीकु, असां चवंदा 1 पार्ट, 2 पार्ट, 3, 4, 5। हाणे ॾिसो असां घणा पार्ट्स ठाहे वियासीं 1 2 3 4 5 6 लाइनियूं 5 आहिनि पर हिसा हितों खां असां ॻणींदासीं। बहरहाल 6 में थी वियो। असांखे हिन में कमु किथे आहे? हे 6 हिसा आहिनि न, यानी 1/6 2/6 3/6 जेसि ताईं उहो हे आहे हिते 6/6 ईंदो यानी होल थी वेंदो। पर असांखे एॾे कम में न आहे। असां ॾिसूं था त असांखे 1/6 कम में आहे। 3 सॼा ऐं उन जॻह 1/6 हे असांजो जवाबु। हाणे इहो थी वियो असांखे पॉज़िटिव नंबर, यानी पॉज़िटिव मिलियो आहे तॾहिं असां हिन तरफ़ मूव कई आहे। पर हिते असांखे नेगेटिव मिलंदो त वरी नेगेटिव जे तरफ़ मूव कंदासीं। नंबर लाइन तव्हांखे अचणु घुरिजे बेसिक इंटीजर्स वारी, उन जे हिसाब सां ई तव्हांखे लाइन अॻिते सम्झ में ईंदी। हाणे असां हिकिड़ो नेगेटिव नंबर खणी उनखे बि हल कयूं था। नेगेटिव वारो पोइ हिते वेंदो आहे, कीअं अचो ॾिसूं था। असांखे दर्जो मिलियो आहे -17/5। पहिरियों त असांखे इम्प्रॉपर आहे, ख़बर आहे, हिन जे करे असां हिनखे माइनस रखी करे हिनखे हुन में तब्दील कंदासीं होल नंबर में। 3 5 15 2/5 पर माइनस में आहे। हाणे माइनस में आहे न, असांखे ख़बर आहे त माइनस जो पासो खॿो पासो आहे, यानी हिते ओरिजिन -1 -2 -3। अॻिते अचो -4। असांखे नंबर कहिड़ो मिलियो आहे? -3। असांखे नंबर आहे -3। हाणे हे हिन तरफ़ लहंदो, कीअं? हाणे असां हिन तरफ़ हिनखे पार्ट्स में विराईंदासीं। घणनि में? 5 में। 1 2 3 4 हे 5 हिसो, यानी 1 2 3 4 5 हिन तरफ़ 5 में विरायोसीं। ठीकु, अचो हाणे -3 त आहे न, तव्हां -1/5 -2/5 -3/5 -4/5 हिते 5/5 न ॾींदासीं। हिन करे असांजे अगरि हिते होल नंबर आहे, हिन करे हिनखे असां कैंसिल करे आख़िर में हिते पुॼंदासीं असां। हाणे असांखे नीड किथे आहे? -2/5, यानी ही नंबर कहिड़ो आहे? अगरि मां हिनखे वॾो करे लिखां तव्हांजे साम्हूं त -3 होल 2/5। हिन जॻह कुझु बि ननो आहे, यानी हिन जे विच में आहे, हिन जे करे मां 3 ननो मांसि, पर हिते 3 अंडरस्टूड आहे। इहो सभिनी में, छो त ॾिसो होल नंबर हिन जे में ठहियो आहे। हेॾे ठहंदो त पोइ होल नंबर 4 थींदो, पर हिन कंहिंजे होल नंबर में थो वापसि अचे 3 जे में। 3 हिते अंडरस्टूड आहे। त असां सिर्फ़ु इहो ॾिठोसीं त हे हिन तरफ़ था अंग मूव कनि, इन जे करे असां माइनस वारो पोइ हिते ठाहियोसीं, प्लस वारो अॻिते ठाहींदासीं। ऐं होल नंबर खां पोइ असांखे ख़बर आहे हिकिड़ो महदूद दाइरो आहे, उन जे अंदरि असांखे उहे डेनोमिनेटर्स विराइणा आहिनि। 5 हिसा करणा आहिनि, 6 हिसा करणा आहिनि, जेके बि मिलनि। जेको असांजो मक़सूदु आहे नंबर, उहो असांखे मिली थो वञे, उनखे हिते हाईलाइट कंदासीं। हे तव्हांजे साम्हूं मां हुनजो आंसर लिखियो आहे। सो असां हिन वीडियो जे अंदरि रेशनल नंबर्स खे नंबर लाइन ते शो करणु सिखियोसीं। पोइ उहो पॉज़िटिव हुजे या नेगेटिव हुजे, या असांखे प्रॉपर फ्रैक्शन मिले पॉज़िटिव जो, या पॉज़िटिव जो इम्प्रॉपर फ्रैक्शन मिले, या नेगेटिव जो इम्प्रॉपर फ्रैक्शन मिले, या नेगेटिव जो प्रॉपर फ्रैक्शन मिले। इहे सभु असां आसानी सां हिन नंबर लाइन जे अंदरि हल करे सघूं था। हिन वीडियो जे अंदरि इहो कॉन्सेप्ट पढ़ियोसीं। हाणे इंशाल्लाह एज़ यूजुअल ईंदड़ वीडियो में असां हिन जी एक्सरसाइज़ जूं कुझु अहम शयूं कंदासीं। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।